हुरहली आयो मांझी मर्दानो, आया आशिक अग जो पतंग परवानो। ही सिर सामाणो घोट मथां घोरियां। नाई जे ॾींहुं ॾहीं जी रात अची वई। सारी रात अल्लाह जी इबादत में इमाम हुसैन आली मक़ाम गुज़ारी ऐं साथियुनि खे सब्र जी तलक़ीन कयाऊं। ॾहीं मुहर्रम जे ॾींहुं हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु कुफ़िन अॻियां अची ख़िताब फरमायो, ऐ कूफियो, मां अव्हांजे नबीअ जो नवासो आहियां। मां हुसैन बिन अली आहियां। मुंहिंजो नानो नबी आहे। बाबो अली शेर ख़ुदा आहे। अम्मा ज़हरा आहे। मुंहिंजो चाचो जाफ़र तयारु आहे। मां उहो आहियां जंहिंसां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारु कंदो हो। कुल्हनि मुबारकनि खे खणी घुमाईंदो हो। फरमाईंदा हुआ, हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। छा तव्हांखे मूंसां जंग करणु ठहे थी? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे अॻियां कहिड़ो कंधु खणी उथंदो, तव्हां मुंहिंजे रत हारण में अल्लाह खां घुरियो। संदसि दिलि ॾारींदड़ तक़रीर जो ज़ालिमनि ते को असरु न पियो। शिमिर मलाऊं चवणु लॻो त असां तव्हांजी तक़रीर ॿुधणु कोन आया आहियूं। यज़ीद जी बैयत मञ या जंग लाइ तयारु थी। फरमाई, यज़ीद पलीत आहे, उन जी बैयत नथो करे सघां। जान ॾियणु क़बूल आहे, जंग करणु क़बूल आहे, मगर कंहिं फासिक अॻियां झुकी उन इहो नामुमकिन आहे। हुरबिन यज़ीद जंहिं अवल संदन रस्तो रोकियो हो, उहो यज़ीदी फ़ौज मां निकिरी आयो। अर्ज़ु कयईं, साईं, मां अव्हां खां माफ़ी जो तलबगार आहियां। मां अव्हांजो ख़ादिम ऐं ग़ुलाम आहियां। उन्हनि जे नियतनि धोखे ऐं फ़रेब जी ख़बर कान हुई। क़दमनि ते किरी माफ़ी वठणु लॻो ऐं चवणु लॻो, सिर अमां तां घोर। ईअं चई यज़ीदिन मथां कड़की थी। वरी बहादुरी सां जंग कयाई ऐं शहादत माणियाई। पोइ इमाम जा साथी हिकु हिकु थींदे शहादत माणींदा विया। फर्ज़ंद, भाइटिया, भाणेजा हिक ॿिए जे पुठियां हैदरी कुवत जा जोहर ॾेखारींदे यज़ीदिन खे क़तल कंदे ऐं शहादत जो जाम पीताऊं। कामिल करबला में अहल बैत आया। मारे मिस्रिन सी तन कूफी कंबाया। सच के बीबी अजाया, अहिड़ा सूरह सुपरी। हसन मीर हुसैन जी सोई जंग जहान। उडाणा ओर करे कारिन पखिन कान। पीउ ॾाॾाणा पाण सैयद सभु मल्हाया।